टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अज असां क्लास 5 जो सबक ॿियो पढ़ंदासूं। पोरहे जी अहमियत। नबी अकरम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो इरशाद आहे त पोरहत खुदा जो दोस्त आहे। हक़ हलाल जो पोरियो बि हिकु इबादत आहे। उहो इंसान जेको पोरे खां किबाए थो सो सदाई ॿियनि जो मुहताज रहे थो। इहा दुनिया जेका अॼु अहिड़ी ओज ते पहुती आहे सा बि इंसान जे पोरे जे करे पहुती आहे। असांजे प्यारे पैगम्बर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन पोरे जो घणो ताक़ीद फरमायो आहे। पाण सगोरा जेके बि फरमाईंदा हुआ इन ते पहिरियों ई पाण अमल कंदा हुआ। पोरे जी एतिरी अज़मत आहे जो ॿिन्ही जहाननि जा सरदार पंहिंजो कमु पंहिंजे मुबारक हथनि सां करण में फ़ख्रु महसूस कंदा हुआ। पाण सगोरा जॾहिं मके शरीफ़ खां हिजरत करे मदीने शरीफ़ में रहण लॻा तॾहिं खेनि मस्जिद जोड़ाइण जो ख़्यालु आयो। उन करे पाण सगोरनि हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु अन्हु जे घर जे भरिसां ज़मीन जो कुझु टुकड़ो ख़रीद कयो। उहो टुकड़ो बनु नजार कबीले जे ॿिनि यतीम ॿारनि जो हो। उन ई ज़मीन जी टुकड़े ते जंग हो जिते खजियनि जा कुझु वण बि बीठल हुआ। पाण सगोरनि जंग ऐं खजियनि जा वण वॾाए लाह कढाए मस्जिद जो बुनियादु रखियो जंहिंखे मस्जिद नबवी सॾियो वञे थो। जॾहिं ज़मीन मस्जिद जी अॾावत लाइ तयारु थी वई त उन जी तामीर जो कमु शुरू कयो वियो। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ॿियनि असहाबनि सां गॾु पाण हिकु पोरियत वांगुरु मस्जिद जी अॾावत में हिसो वरितो। असहाबनि पाण सगोरनि खे अर्ज़ु कयो त इहो कमु असांजे हवाले करे पाण आरामी थियनि। पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन असहाबनि सां गॾु मिटी ऐं पथर ॾोहींदा रहिया। असहाबी पाण सगोरनि खे पोरियो कंदे ॾिसी वधीक जोश ऐं जज़्बे सां कमु करणु लॻा। मस्जिद नबवी उन वक़्तु बिल्कुलु सादी नमूने ठाही वई। कचनि सिरनि जूं भितियूं ठाहे इन्हनि जे मथां खजियनि जे फरनि जे छित रखी वई। मस्जिद में फ़र्श न हुअण करे मींहुं पवण खां पोइ गप थी वेंदी हुई। तंहिं करे पट ते पथरीली मिटी विझराए उन खे पको कराए छॾियाऊं। इन मां साबित थियो त पाण सगोरा पोरे खे कॾहिं केॾो नापसंदि फरमाईंदा हुआ। जेकॾहिं पाण सगोरा रुगो हुकुम कनि हा तॾहिं बि मस्जिद नबवी अटिजी वञे हा। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन पंहिंजे सर कमु करे पोरहे जी अहमियत खे दुनिया आॾो साबित करे ॾेखारियो। असांखे बि घुरिजे त पाण सगोरनि जे ॾिनल सबक़ ते अमल करियूं ऐं पोरे खां कॾहिं बि आर न करियूं। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।